नाज़रीन अहम ख़बर आहे अवां ताईं शेयर कयूं पिया त बडाणी वेझो मौलाबख्श लाड़ो वटां ॿ डंपर ड्राइवर अगवा थी विया आहिनि। राति देर सां अणॼातल हथियारबंदनि ॿिनि ॼणनि खे अगवा करे विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां ताईं शेयर कयूं पिया बडाणी वेझो मौलाबख्श लाड़ो वटां ॿ डंपर ड्राइवर राति देर सां अणॼातल हथियारबंदनि हथां अगवा थी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था बडाणी मां सदरुद्दीन भुट्टो खां। जी सदरुद्दीन, तफ़सील ॾिजो। जी जाम आशिक मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बडाणी थाणे जी हद में राति देर सां मौला बख्श लाड़े वटां बडाणी बख्शापुर लिंक रोड तां नामालूम हथियार बंद के बंद ते हलंदड़ कम लाइ पत्थर खणी वेंदड़ डंपर ड्राइवर सलीमुल्ला ऐं क्लींडर फुरकान अली खे हथियारनि जे ज़ोर ते मुबैना अगवा करे कच्चे तरफ़ खणी फरार थी विया आहिनि। जॾहिं त बडाणी ऐं बख्शापुर पुलिस जो हदबंदी जो तकरार हलंदड़ आहे ऐं ॿिए पासे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हथियारबंदनि जो पीछो करण लाइ कच्चे तरफ़ रवानी थी चुकी आहे। जी वॾी महिरबानी सदरुद्दीन भुट्टो तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।